सवाल कयो आहे तारिक हुसैन जोणे जो। उहो त चए त मां जॾहिं बि को हलाल जानवर रखंदो आहियां त उन सां मूंखे को बि फ़ाइदो न हूंदो आहे ऐं उहो जल्द मरी वेंदो आहे। कॾहिं कॾहिं माण्हू मूंखे चवंदा आहिनि त तव्हां पंहिंजे नाले में हिकु जानवर न रखो, पंहिंजे ख़ानदान जे ॿियनि मेंबरनि जा नाले सां पालियो। सही आहे त नाले जो जानवर जी उमिरि या बका ते असरु पवे थो या न। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। कंहिं बि साहदार जो जीअण ऐं मरणु अल्लाह रब्बुल इज़्ज़त जी तक़दीर सां थींदो आहे। रब करीम हर साहदार जो जीअण ऐं मरणु मुक़दर करे छॾियो आहे, तक़दीर में लिखी छॾियो आहे। उन सां ई उहो मरंदो आहे या जीअंदो आहे। इहो अक़ीदो रखणु त फलाणे जे नाले करण जे करे हीउ जानवर मरी वियो आहे या हीउ जानवर ज़िंदा रहंदो तॾहिं जॾहिं कंहिंजे नाले ते कंदासीं, इहो अक़ीदो रखणु नाजाइज़ आहे ऐं बल्कि इन खे शिरक करार ॾिनो वियो आहे। इहा बदफ़ाल आहे ऐं बदफ़ाल खां इस्लाम मना फ़रमायो आहे। जीअं तिरमिज़ी में हदीस मुबारक वा हज़रत अब्दुल्ला बिन मसऊद रज़ियल्लाहु ताला अन्हु खां रिवायत आहे। उन चयो त रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फ़रमायो अत्तयरतो मिन शिरक, बदफ़ाल वठणु इहो शिरक आहे। यानी इहो गुमान करणु त हीउ कमु हिन जे करे थियो आहे या हिन जे करे न थियो आहे, इहा बदफ़ाली आहे ऐं बदफ़ाली वठणु शिरक मंझां आहे। इन जी शरह में अल्लामा सिंधी रहमहुल्लाह ताला फ़रमायो अन्नहु ला तासीर लहू फ़ी जलब नफ़इन औ दफ़ा दररिन व अन्न एतक़ाद तासीर ही शिरकुन। पाण फ़रमाईंदा त नफ़ो ॾियणु या नुक़सानु रसाइण में बदफ़ाल जो को अमल दख़ल न आहे, का बि उन जी तासीर न आहे, बल्कि इहो अक़ीदो रखणु त इन जे करे ही कमु थियो आहे या ही फ़ाइदो थियो आहे या ही नुक़सानु थियो आहे, इहो शिरक मंझां आहे। इन मां मालूम थियो त का बि बदफ़ाली वठणु इहो नाजाइज़ कमु आहे। अहिड़ी तरह जेको शख़्स इहो अक़ीदो रखे थो त हीउ जानवर फलाणे जे नाले करण सां ई ज़िंदा रहंदो या फलाणे जे नाले करण सां मरंदो, त इहा बदफ़ाली आहे ऐं बदफ़ाली करणु नाजाइज़ आहे। वल्लाहु आलम बिस्सवाब।